ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदा हलूं। मिरपुर ख़ास मां रिपोर्ट करे शहबाज़ अली लगारी तालीमी बोर्ड जे मेगा करप्शन स्कैंडल में एक वधीक हैरान कंदड़ इंकशाफ साम्हूं आयो आहे। जाली मार्कशीटुनि ऐं सर्टिफिकेटनि जारी थियण जो सिलसिलो अञा ताईं बंदि न थी सघियो आहे। ज़िले मिरपुर ख़ास जे इलाइक़े नौकोट में सिर्फ़ हिकु तालीमी इदारे जे नाले ते 100 जारी दस्तावेज़ जारी थियण जो इंकशाफ थियो आहे। थर्ड हायर सेकेंडरी स्कूल नौकोट जे नाले सां साल 2021 खां 2025 ताईं मजमूई तौर 463 जाली मार्कशीटूं ऐं सर्टिफिकेट जारी कया विया। स्कूल जे मालिक एहसानुल्लाह भट्टी ऐवान सहाफ़त मिरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त संदनि इदारे जो नालो इस्तेमाल करे 375 इंटर ऐं 88 मैट्रिक जा जाली सर्टिफिकेट तैयार किया विया, जॾहिं त स्कूल वटि मुकमल रिकॉर्ड मौजूदु आहे ऐं उन्हनि नंबरनि ते न को शागिर्द पढ़ियो ऐं न ई कंहिंखे एनरोलमेंट कार्ड या इम्तिहानी स्लिप जारी कई वई। हिन वधीक ॿुधायो त साल 2025 में 2 जाली सर्टिफिकेट साम्हूं अचण ते हिन अॻूणे कंट्रोलर तालीमी बोर्ड मिरपुर ख़ास अनवर अलीम ख़ानज़ादा खे शिकायत कई, पर मुबैना तौर ते का बि कार्रवाई न कई वई। एहसानुल्लाह भट्टी जो चवणु हो त एतिरे वॾी अंग में जाली सर्टिफिकेट जारी थियण सां संदनि इदारे जी साख खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। हिन चयो त हू समूरियूं तफ़सीलूं जांच इदारे खे फ़राहम करे चुका आहिनि ऐं हिन मुबैना स्कैंडल में मुलविस माण्हुनि ख़ासि करे अॻूणे कंट्रोलर ऐं संदसि टीम ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कराईंदा। हिन इंकशाफ खां पोइ तालीमी हलक़नि में ॻणती जी लहर पखिड़िजी वई आहे ऐं मिरपुर ख़ासि तालीमी बोर्ड जे मामलनि ते वधीक सवाल